कंडियारो भरिसां 3 ॾींहं अॻु बेदर्दी सां क़तल बाद हथायल शुमाइला कोरेजो जा घुरिबल कातिल गिरफ़्तार न थिया। हैदराबाद में एहतजाज कयो वियो। कंडियारो भरिसां 3 ॾींहं अॻु ज़बरदस्ती शादी बाद क़तल थियल शुमाइला कोरेजो जे क़तल केस में घुरिबल जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ ऑल कोरेजा वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन ज़िले हैदराबाद पारां मेवो खान कोरेजो, हाजी सुल्तान कोरेजो, ज़ुल्फ़कार कोरेजो, ज़बीउल्लाह कोरेजो, डॉक्टर इरफान हैदर कोरेजो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि इल्ज़ाम हणंदे चयो त कोरेजा बिरादरीअ जी नारी शुमाइला कोरेजो खे जवाबदार अली नवाज़ कोरेजो 9 डिसंबर 2022 ते शादी तक़रीब दौरान अगवा करे ज़बरदस्ती शादी बाद क़तल करे ॻोठ भरिसां लाश उछलाए छॾियो। हिननि चयो त अगवा बाद नारीअ जी वापसीअ लाइ जवाबदार धुर 20 लख भुंग तलब कयो हो। हिननि चयो त जवाबदार अली नवाज़ महर सां गॾु आज़म महर, करम खान महर, मुबारक महर पिणु क़तल में मुलविस आहिनि, जिन ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण बावजूद पुलिस घुरिबल जवाबदार गिरफ़्तार नथी करे। हिननि चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट समेत आला इख़्तियारनि खे अपील कई त शुमाइला कोरेजो क़तल केस में घुरिबल जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मक़तूला जे वारिसनि खे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।